बोला इन त नवाज़ो रब नेमतुन सां आहे असां ते अल्लाह जी इनायत जंहिं ते इनायत थी उन में असां शामिल आहियूं। फरमाए त मां अल्लाह लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह से फरमाया त मां मोमिनन ते थोरो कयो आहे, तमामु वॾो थोरो चइबो आहे न त मुंहिंजा वॾा थोरा अथसि। अल्लाह मोमिनन जे लाइ थो चए त मां मोमिनन ते वॾो थोरो कयो आहे। कहिड़ो? जो उन्हनि में उन्हनि मंझां रसूल मोकिलियो अथमि। आम पढ़ंदा आहिनि त अल्लाह ताला थोरो कयो आहे मोमिनन ते जो उन्हनि खे रसूल ॾिनई। ईअं न, अल्लाह मोमिनन ते थोरो कयो आहे जो उन्हनि मूं रसूल उन्हनि खे ॾिनई। अब है जतोई कौम ते में थोरो आ जो अब जतोई कौम जो मौलवी थी पियो है ना। हे मोमिनन ते अल्लाह जो थोरो आ त उन्हनि जे जिन्स मां रसूल मोकिले। इहो मोमिन मोमिन जिन्स जा फरिश्तान अलाए इंसान अबा मोमिन इंसान अलाए फरिश्तान फरमाए त इंसाननि में मां थोरो कयो जो उन्हनि में उन्हनि जे जिन्स मां रसूल मोकिलियुमि। बहरहाल इहो रब जो थोरो आहे। अॼु बि जिन ते थोरो कयो अथई उहे आया आहिनि। नवाज़ो रब नेमतुन सां आहे असां ते अल्लाह जी इनायत। खुदा ताला जे नेमतुन जी करे न सघबी अदा का क़ीमत, भरे न सघबी अदा का क़ीमत। अॻे बि मां तव्हांखे ॿुधायुमि ख़ुदि मुंहिंजो पंहिंजो मसइलो। हौड़ में सूर थियो, हौड़ कढाए, वरी ॿिए में सूर थियो, डॉक्टर वटि वयुमि। डॉक्टर चयो त कढे वठो हौड़, छो कढाए? मां चयो राति जो निंड करणु न पियो ॾे, हौड़ जो सूर अलाह रहम करे जंहिंखे पियो हूंदो ख़बर हूंदी उनखे। पोइ चवंदे यार हाणे हीअं था कयूं त इन जी पाड़ था कढूं, बाक़ी ॾंदु बीठो हुजे, हौड़ बीठी हुजे। मां चयो भाउ पाड़ की बहरहाल हुनजो पंहिंजो कमु हो। उहो ॾंदु अञा ताईं मूंखे बीठल आहे। पाड़ कढी वरी ॿी का पाड़ अचे प्लास्टिक जी विझी मसाले सां भरे था छॾियूं, भरे छॾियईं। उहो ॾंदु मुंहिंजो चई जेसिताईं तव्हांजी हयाती आहे तेसिताईं इन में सूर बि न पवंदो ऐं इहो निकिरंदो बि कोन, बसि बीठो आहे। पुछोमांसि पोइ क़ीमत? चई मासां त माशाअल्लाह हुन महिरबानी कई। पोइ ॾसें त साईं ॿटीह जी तक़रीबन अॼुकल्ह असां हिननि जी क़ीमत 90,000। घणो घणो? 32 जी 90,000 हिकिड़ो। हा 32। इहो दौर हुयो 1998। हाणे घणो आहे? 23 साल पोइ। हाणे जो पुछा कयूं त चवंदा हुआ लखनि खां मथे, लखनि खां मथे थी 32 ठही। अब तव्हांजे हिन सांगिन जे ॻोठ जे जतोई बिरादरीअ जे हमराहनि खे ॾंद घणा आहिनि वात में? हा बा थोरो लज सां था कयो छो? 32। 32। जेकॾहिं फी ॾंद जी क़ीमत अॼोके दौर में लख थिए त जतोई बिरादरीअ जे वात में घणा लख? हाँ 32 लख। इहा केॾी अल्लाह जी एहसान ऐं थोरो आहे। हाँ हिकिड़ो ॾंदु लख रुपयो, हाणे लख खां बि मथे। हे 32 लख असांजो तव्हां हमरा 32 लख मां हर को ॿुधे त भई माण्हू खयूं थो वञे। न भा ॾंदनि जी ॻाल्हि था कयो, वरी अॻु न ॾे सवा 32 लख खयूं वञे। हालात अहिड़ी हाल आहे। बा इहो थियो ॾंदनि जी क़ीमत। अख जी क़ीमत केतिरी आहे? अख जी क़ीमत केतिरी आहे? तां असांजे नक जी क़ीमत केतिरी आहे? तां असांजे कननि जी क़ीमत केतिरी आहे? तां असांजे हथनि जी क़ीमत केतिरी आहे? ईअं अल्लाह ताला पूरो नेमतुनि सां भरे छॾियो आहे। हाँ इंसान जी क़ीमत ई कोन्हे का। तॾहिं त पुराणे वक़्त में जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो मामिलो कढियो त फी माण्हू जेकॾहिं बग़ैर कंहिं हुनजे क़तल थी थो वञे त 100 उठ अथसि ॾंड। घणो अबा? 100 उठ। 100 उठ जी क़ीमत जो घणी थींदी? अॼोके दौर में अबा घणी थींदी 100 उठ जी क़ीमत? फी उठ घणे में हूंदो? हाँ 50 लख। 50 लख जेकॾहिं हिकिड़ो उठ त 100 जी क़ीमत केतिरी थी वेंदी? माना त माण्हूअ जी ॼण त क़ीमत ई न आहे जो कयूं, एॾी क़ीमत जो को भरे ई न सघे। इहो इंसान अल्लाह ताला नेमतुनि सां नवाज़ियो आहे। ते नवाज़ो रब नेमतुनि सां आहे असां ते अल्लाह जी इनायत। खुदा ताला जी नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत,
भरे न सघबी अदा का क़ीमत। अखियुनि जी नेमत आबे मिसाली, ज़ुबान सां लज़्ज़त मिले निराली। या ज़ुबान आ जेकी खट्टे मिठे कोड़े फिके जी सुञाण करे थी। एॾो अल्लाह ताला इन ज़ुबान जे टुकड़े में हिसो रखियो। अखि जो छा आहे एतिरी माणकी आओ मैलन पंध ते नज़र अल्लाह जी कुदरत। चई अखियुनि जी नेमत आबे मिसाली, ज़ुबान सां लज़्ज़त मिले निराली। अखियुनि जी नेमत आबे मिसाली, ज़ुबान सां लज़्ज़त मिले निराली। दिनाई हथ पेर उज़वा सारा, दिनाई हथ पेर उज़वा सारा, न बदलो तंहिंजो आका बिदौलत। खुदा ताला जे नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत। नवाज़ो रब नेमतुनि सां आहे असां ते अल्लाह जी इनायत। खुदा ताला जे नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत। किरोड़ कादिर जा कुर्ब भायूं, था उन जो खाऊं पियूं ऐं पायूं। किरोड़ कादिर जा कुर्ब भायूं, था उन जो खाऊं पियूं ऐं पायूं। इल्म हुनुर ऐं अकुल बि आहे, इल्म हुनुर ऐं अकुल बि आहे, अता थियल पाक रब जी नेमत। खुदा ताला जे नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत। नवाज़ो रब नेमतुनि सां आहे असां ते अल्लाह जी इनायत। खुदा ताला जे नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत। थी ऑक्सीजन हवा पुजाए, सराही साहने खे थी रसाए। थी ऑक्सीजन हवा पुजाए, सराही साहन खे थी रसाए। ही बाहि पानी हवा बि नेमत, ही बाहि पानी हवा बि नेमत। बंदन खे बख्शी खुदा सहूलत। खुदा ताला जी नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत। सजाई रंगन सां दुनिया सारी, ॾिसूं था रौनक रचल चौधारी। सजाई रंगन सां दुनिया सारी, ॾिसूं था रौनक रचल चौधारी। घुमूं ॾिसूं था नज़ारा प्यारा, घुमूं ॾिसूं था नज़ारा प्यारा। ॾेखारी रब आहे पंहिंजी कुदरत। खुदा ताला जे नेमतुनि जी करे न सघबी अदा का क़ीमत। चिटो आ क़ुरान में इशारो, का नेमतुनि जी न हद यारो। चिटो आ क़ुरान फरमाए वइन तउद्दू नेमतल्लाह, वइन तउद्दू नेमतल्लाह ला तुहसूहा। जे बानो को भुलजी चई त भला केड़ियूं नेमतूं फरमाई जे गिणन ते ईंदे त शुमार करे न सघे। ओ हिन खां वठी जंहिंखे मथे ते वार कोन्हनि उन्हनि खां पुछ वारनि जी क़ीमत। हाँ बाबा ॾंद कोन्हनि उन्हनि खां पुछ ॾंदनि जी क़ीमत। माना ईअं इंसान पूरो नेमतुनि सां फरमाई वइन तउद्दू नेमतल्लाह ला तुहसूहा। अल्लाह जे नेमतुनि खे शुमार करण ते ईंदे त ॻणी न सघंदी। चई चिटो आ क़ुरान में इशारो, का नेमतुनि जी न हद यारो। चिटो आ क़ुरान में इशारो, का नेमतुनि जी न हद यारो। सदा मेहरबान ज़ात रब जी, खुदा जी बानन ते आहे शफ़क़त। खुदा ताला जे नेमतुनि जी करे
न सघबी अदा का क़ीमत नवाज़ो रब नेमतुन सां आहे असां ते अल्लाह जी इनायत खुदा ताला जे नेमतुन जी करे न सघबी अदा का क़ीमत मञा थो राहू मिठा मोहम्मद खुदा कया कुर्ब पंहिंजा बेहद मञा तो राहू अदा मोहम्मद खुदा कया कुर्ब पंहिंजा बेहद खुदा जा एहसान अणगणिया हिने खुदा जा एहसान अणगणिया हिने लिखां सभई नाहे मुंह में ताकत खुदा ताला जे नेमतुन जी भरे न सघबी अदा का क़ीमत नवाज़ो रब नेमतुन सां आहे असां ते अल्लाह जी इनायत खुदा ताला जे नेमतुन जी करे न सघबी अदा का क़ीमत।